नमाज खां बाद में हर घोड़े के पानी पियाण जे बहाने सां जदे बाहर निकतो त पुट के चई हाणे मुंहिंजे हथनि के वध तेल जे पोयां मुझे गर्दन में बधो रस्सी ताकि हुसैन जे दरवाजे ते इनी हना जी माफ कयो वञा हेडा हुर निकतो हेडा हुसैन आवाज खैमत खां बाहर कुर्सी ते वेठो न मौला हुसैन अलैहि सलाम मेरे आवाज नी अली अकबर जी बाबा मुझा लाल हुर जो पुट तो चे उन जो इस्तकबाल तोखे करणो आ हम चकरे पैगंबर जे जो इस्तकबाल करे उनके हुर जो पुट चवंदाइन बस अज़ीज़ान मोहतरम वरी मौला आवाज नी अब्बास जी सरदार अली अकबर चयो जी बाबा अब्बास मौला सॼी ज़िंदगी मां जेका वसीयत कई हुई न बचपन में त अब्बास हेॾा रोज़ो थी मुस्तफ़ा जो हे सरती मुंहिंजो याद रख जेसी ताईं तुझी जान में साव आए हुसैन के भाव न बल्कि सरदार अब्बास कोई जुमलो कयो जी सरदार मौला फरमाए सॼी ज़िंदगी इन तुझे लफ्ज़ ते नाज़ कंदो रहां तो मुझो बहादुर भाव मुखे पंहिंजो सरदार तो मने पियो अब्बास सॼी ज़िंदगी जे गुलामी कई थी त हाणे याद रखो हुर जो गुलाम तो चे उन जो इस्तकबाल तोखे करणो आहे मौला हुर जो मौला फरमाईंदा मां हुसैन पाण इस्तकबाल कंदुमि हुर जो बस अज़ीज़ान मोहतरम अंदाज़ इहो हो जॾहिं हुर आयो पंहिंजो पाण खे ज़मीन ते किरई मौला हुसैन मथे खणी करे चए थो शर्मिंदो उहो थींदो आहे जंहिंखे को दरवाज़ो न हुजे तूं हुसैन ज़कीअ जे दरवाज़े तूं हुसैन बादशाह जे दरवाज़े ते आयो आहे तूं उन हुसैन जे दरवाज़े ते आयो आहे जेको हुसैन अगरि चादर न सुम्हे हा त दरवाज़े ते फ़क़ीर अची वञे हा उन हुसैन खे माउ खणी ज़मीन ते सुम्हारियो आहे चादर बि फ़क़ीरनि खे अदा करे छॾे अगरि इहो हुसैन बीमार थे हा इन हुसैन जी माउ फ़क़ीरनि खे मानी ॾे हा त अल्लाह क़ुरान मां आयतूं नाज़िल करे छॾिया हा सूरत तव्हां इन हुसैन जे दरवाज़े ते आयो आहे मां तोखे माफ़ करे छॾियो ये ज़हन में सोचींदो रहियो अलाए हुसैन जी भेण बि मूंखे माफ़ कयो अलाए न अलाए हुसैन जी भेण बि माफ़ ये एतिरो सोचणो ई हुयुसि ये दरवाज़ो खैमे जो बंदि हटियो ये जनाब पिता रोई करे चए थी हुसैन हुर खे चओ त ज़ैनब चवे थी भेण जो सलाम ये जॾहिं हुर खे मौला हुसैन अलैहि सलाम जी भेण सलाम ॾिना न करबला जी गरम जमीन खणी पंहिंजे पाण खे अॼु ज़मीन गरम ते वेहण वारो गर्मी में वेहण वारो असीं वरी बि सोचियूं था त हवा थोरी लॻे गर्मी खां बची वञूं हुर गरम ज़मीन मुंहं ते हणी करे चए थी हाय हुर हेॾो ग़रीब थी वियो आहे जो अली जी धीउ तोखे सलाम थी ॾे भाउ बि छॾे उहा अली जी धीउ जेका कॾहिं बाबे जे साम्हूं न आई हुई बस अज़ीज़ान मोहतरम और जमे तो मौला मुखे इजाजत दियो मैं फिर कुर्बानी कया मौला फरमाइंदा हुर उन टाइम में मान थे जे टाइम हुसैन के देण जे लाए पानी भी कोने जे टाइम हुसैन के देण जे लाए तोखे कुछ भी कोने हुर उन टाइम ते आयो आ जे टाइम ते हुसैन वट कुछ भी कोने को अजीजान मोहतरम यो आए हुर जे पंहिंजी अंधेरी ज़िंदगी ॾिसी करे हाणे पंहिंजे पाण जा सुख मिलाए हुसैन मौला जी दरबार असीं नमाज़ पढ़ूं था इन जे लाइ त जन्नत मिले रोज़ो रखूं था इन जे लाइ त जन्नत मिले ज़कात ॾियूं था इन जे लाइ फ़क़ीर जी मदद इन लाइ था कयूं त जन्नत मिले भई सवाब मिलंदो माना जन्नत मिले पर याद रखो मेरे दादो जुम्मो ट्रेनिंग गुजरियो जुम्मे जे खुतबन में इस्लामी मसाजिदन में ऐलान थींदो आहे अल हसन व हुसैन सैयद शबाब अलैहि ये अरबी खुतबे में
मुसलमान जवान हसन हुसैन जन्नत के जवानन जो सरदार यो खुतबे में लाज़मी था अरे जेको भी जिक्र पढ़न जे जो भी जिक्र कन लेकिन दुनिया वारा यो जरूर इकरार करना है हसन हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार है जन्नत सजदे में गोदण सा कोन मिलंदी जन्नत हज करण का हाणे कोन मिलंदी पर जे नबी जी हदीस पढ़ी तो पियो इन जो मकसद इहो आहे त जवानन जो सरदार माना असा के दुनिया वारा उहे घुराइंदा जी असी पार्टी में ताल्लुक रखंदा वजूं त पोइ याद रख पंहिंजो पाण खे तोखे सदाइणो पवंदो त मां हुसैनी आहियां हुसैनियत जिंदाबाद हुसैनियत जिंदाबाद हुसैनियत जिंदाबाद यजीदियत मुर्दाबाद यजीदियत मुर्दाबाद शियन सा वही कोई भी एतराज कोने को अली के भी मने तो दुनिया वारा हुसैन के मने का दुनिया वारा अल्लाह सुब्हानहू व हुसैन जन्नत के जवानन जो सरदार पर जन्नत के जवानन जो जिक्र करे थे तो दुनिया वारा तो अगर जिक्र करने तो सिर्फ में सिर्फ नबी जो या औलाद नबी जो या अज़वाज नबी जो पर हुसैन की मजलिस एतरी तवसी है जिते आदम जो जिक्र में थे तो नूह जो जिक्र में थे तो इब्राहिम जो जिक्र में थे तो यूसुफ जो जिक्र में थे तो तमाम नबी जो जिक्र थे पे शादी करे तो जुमे की रात मस्जिद में अची करे इमाम बारगाह में अची करे ता यो पुछो जुमे की रात सिर्फ मुशाहिदो करे तासी इन मजलिस में तमाम नबी जो जिक्र शो कंदाऊ इनी जिला कंदाऊ जो जुमे की रात जी नमाज का को तियारत में पढ़ंदाऊ अस्सलामु अलैका या वारिस आदम सिफतुल्लाह एडे आदम जे सिफतुन जा वारिस दे सलाम ए नूह जे सिफतुन जा वारिस दे सलाम माना हुसैन अंबिया जो वारिस है अंबिया जो वारिस पंहिंजे बच्चे जो जिक्र कराईंदो जेको वारिस हुजे जेको मालिक हुजे जेको आका हुजे पंहिंजे मुरीदन जो पंहिंजे मुहिबन जो जिक्र जरूर कराईंदो तारीज़न मोहतरम सिर्फ एतराज के छे जो कोने एतराज है इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम के बारगाह में एक औरत खे आंदो बियो रवायत जिनके सुन किया एक तो शख्स मौला ले आयो मौला खजूर पे खादियो मौला के दिसी करे जे तो मौला तमा खजूर ता खाओ मौला बाजार में एक औरत इतना राजिया ना हया वया जो तकलीफी हालत में बेचारी घर उन्हें जो खून जारी हो मौला उनका पूछो केड़ी सबब दे करे उन्हें के तादिया ना हया वया मौला के बुधायो मौला इनी जे करे उन्हें के तादिया ना हया जो वो खाबड़ जी क्री पई उन जी ज़बान में लफ्ज निकतो जहरा जो हक खचन वारन ते लान जहरा तो जे मथा जुल्म करन वारन ते लानत मत मौला के क्री वक्त जे फौजन जे बादशाह जी सिपाही ने छा कयो उनके तादिया ना हया मौला छा कयो कुछ दिरहम दीनार खणी उनके देना मौला फरमाइंदा वञो उन बुढ़ड़ी के चो वनी त ई जाफर सादिक तो दे तोहफो जने खणी आयो न ई दरवाजो धक्कल बाब करे उनके दिने ते ही जाफर सादिक तोखे दिनाइन या तो बदी करे चवे थी जाफर सादिक के चो वनी तमा ही जो अमल कयो कम ज़हरा जी खुशनुदी चला कयो कम ता दिरहम दीनार के ना मुके दिरहम दीनार न खपन ए मोती आए मौला न बटते मौला परमेंदा वञ हाने चवेस वनी त ही मुजी दादी ज़हरा जे तरफा तो के हक मिलियो आ चईदा वनी त इमाम के सलाम भेजे तो पियो जने कोई शख्स वरी खणी आयो दिरहम दीनार न दरवाजो खड़काए दिए त ही इमाम के सलाम भेजनाइन ऐ चयो त ही असा जी दादी ज़हरा जे तरफा थी उन औरत वरी पुछो इमाम मुझे लाए छा चयो उन औरत के जवाब दिनो इमाम के सलाम दिनाइन वरी पुछे थी इमाम मुझे लाए छा चयो कि इमाम के सलाम दिनाइन वरी क्यों न पुछे न कि न पे बात के हो बेहोश के का बाद में उनके करे हो जायो उनका पूछे तो तू सलाम जे करे बेहोश हो जी गई जे मां इनी करे न बेहोश जम बल्कि इनी करे बेहोश जी वयम जो मुखे इमाम
सुञातो भी सही मूंखे इमाम पहचाने भी सही लेकिन मां इमाम के यो ही ॿुधाइण चाहियां थी त मूंखे मोहब्बत अहद रहे